ॾेखारियां जेसरा ॾेखार हुजे बीहो त सही कम आहे 2 मिंट बीहो मूंखे ख़बर आहे जेको तुंहिंजो मुंहुं में कमु आहे मां हिते बीहां त मुंहिंजी खल लाहे छॾे छो त मूंखे ख़बर आहे न तूं माइन जी मार ख़बर न का चार जे न बीहंदे त पोइ बि वेंदे काॾे ॾिस माई मां कसम खणी थो चवां त मूंखे ढोलू ऐं रहमत जी का बि ख़बर न आहे इहो सॼो कमु शौंक़ जो अथव शौंक़ जो हा हा ख़बर आहे मूंखे ख़बर आहे पर तूं त हिते बीहो 2 मिंट बीहो न माई न जेको कुझु चवणो अथई हिते 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 बीह चो हिते हिते हेॾे कोन हिते न कॾहिं बि कोन ॾिसां त मूंखां अञा घणा ॾींहं तो लिके हाणे सॼी उमिरि तोखे हथ कोन ईंदुसि हिकिड़ो दफ़ो अलाए कीअं भुल में मिली वियो मां अधी खेरा हाणे तुंहिंजूं जुतियूं जेके आहिनि न मुंहिंजे पोइ अजाई कसाइणियूं आहिनि कारा जेसरा ॾेखार हुजे गेंडा ॾिसां जेसी ताईं तूं भी मूंखे छोरीअ इन रहमत जो ऐं ढोलूअ जो ॾस न ॾींदे न त मां भी तोखे सुख सां वेहण कोन ॾींदसि ॾिसां त तूं भी कीअं थो पंहिंजे घर में वेहे मां भी अचां थी हलार खाना मूंखे पक्की ख़बर मिली आहे त इन झेड़े में तव्हांजा माण्हू बि मुलविस आहिनि न डीएसपी साहब न मुंहिंजो हिकु माण्हू बि साबित थी वञे त मां ॾोही हलार खाना इन ई झेड़े में तव्हांजो हिकु माण्हू मोह बि आहे हिकिड़ो ज़ख़्मी बि थियो आहे मरन मुंहिंजा दुश्मन डीएसपी साहब इहे अजाई अफ़वाह आहिनि तमामु जल्द तव्हांखे हिन जो सबूत मां ॾींदुसि गार्ड हुया इहे नज़र कोन पिया अचनि डीएसपी साहब मूं वटि कई गार्ड आया ऐं कई विया ख़बर न आहे तव्हां लाइ कहिड़नि गार्डनि जी ॻाल्हि पिया कयो डीएसपी साहब तव्हां अजायो पिया पंहिंजो वक़्तु ज़ाया जॾहिं त ॻाल्हि वाज़े थी चुकी आहे त इन झेड़े में सिर्फ़ मूसा ख़ान जा 2 माण्हू हुआ जंहिंमां हिक जो तलाश तव्हांखे मिली चुको आहे ऐं ॿियो बि वञी मूसा ख़ान वटि ॻोल्हे हलार खाना पर उन्हनि जी सपोर्ट करण वारा बि त तव्हां ई आहियो न सर असांखे को बि सुरागत न आहे जॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थी नाहे त पोइ तव्हांखे सबूत त किथां ईंदा तमामु जल्द मां सबूत सां गॾु ईंदुसि ऐं पोइ तव्हांखे लिकण जी बि जॻह कोन मिलंदी हालार खान कोट जो किलो आहे डीएसपी साहब हालार खान खे हटाइण नामुमकिन आहे नामुमकिन हालार खान इते ई रहंदो ऐं तव्हां जहिड़ा डीएसपी केतिरा ई आया ऐं विया
भला साल तुझा भा बाबा अॼु ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची। अमा हाण शहर वञी मूसा खान जा पासा वरता है जल्द ही फिफड़ कम करण छॾे ॾींदसि पोइ असांजा थी वेंदा वारा ऐं न्यारा तॾहिं त चवंदो आहियां भला साल तुझा भा हाणे त भागनि जी ॻाल्हि पियो करी। जॾहिं न मूसा खान जा हथ तुंहिंजे ॻिचीअ में पिया त रोईंदे पंहिंजे क़िस्मत ते ऐं पिटींदे पंहिंजी माउ खे त मूंखे पैदा छो कई। वाह माई वाह सालू खे बि धमकाई जेको पंहिंजी माउ जो कफन खाई ऐं पीउ जी ख़बर ॻोल्हे पियो तो उनखे मूसा खान छा कंदो। तूं त पंहिंजे माउ जो कफन खाधो आहे। मूसा त उहो नांग आहे जेको पंहिंजा बच्चा खाई वियो। पोइ तोखे कीअं माफ़ कंदो। माई जे मूसा खान नांग आहे न त मां वागू आहियां वागू। तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त केर कंहिंजो कफन खाए थो। माई जेकॾहिं तूं पंहिंजो ख़ैर घुरी थी त थोरो पासीरो थी वे न त विच में अजायो नहक रगड़जी वेंदी। हा माई वॾी असांखे तो मथां रहम थो अचे। असां तो जहिड़ीअ मथां ज़ुल्म करे पंहिंजी क़यामत कारी कोन कंदासीं। इन ई करे चवां थो त वञी पंहिंजे लाइ ख़ैर घुर ऐं पंहिंजी क़िस्मत लाइ सॻा सोर किथे सालू जी आवी में मुफ़्त पची मरी न वञी। हा वञ माई वञी पाण में विढ़ी मरो। मुंहिंजो छा वञई भला साल तुझा अम्मा वॾी शहर जे कहिड़ा कम ई ओधर ते ॿुधा त मैं भला करां मां। कम आहे पर पहिरियां आहे तूं पंहिंजी ख़र्ची वठ। हलड़े मोलू कमदार तेरा भाग 1000 पंदा। अम्मा वॾी अॻु चित कॾहिं अहिड़ी महिरबानी की कान्ही वे ओधर ते। कम थोरो ॾुखियो आहे इन करे तोखे मां 1000 रुपयो ख़र्ची ॾिनी आहे। अम्मा वॾी 1000 पंदा ॾितई तारे आसमान ते नहीं ला सघंदा बाक़ी ज़मीन ते जेको बि कम आहे न तूं हुकुम कर ओधर ते। ॿुधो आहे त हिते मन्नड़ फ़क़ीर आहे ऐं फार विझण जो कारीगर आहे। तावीज़ हिक टिक वहस। अम्मा वॾी था कोनी हे थोला परे मैं उदा नाला ॿुधाई बाक़ी आज़माया हुकुम मैं ओधर ते ञा कोनी को। ऐं हाणे तूं वञ मुंहिंजे लाइ मन्नड़ फ़क़ीर खां तावीज़ कराए अच। तेॾे लाइ तावीज़ अम्मा वॾी में को सम्झ ज ॻाल्हि कान आई ओधर ते। दिलावर जो समूरो राज़ नंढी ज़ाल ते आहे ऐं मुंहिंजी तरफ़ ॾिसे ई नथो। ऐं अहिड़ो तावीज़ कराए अच जो दिलावर खान सोणीअ जी तरफ़ मुंहुं खणी ॾिसे ई न। वॾी अम्मा परवाह न कर मनण फ़क़ीर न ई कणो अहिड़े तावीज़ करा ॾींदमी जो यो वॾा बाबा तेॾे ईअं पेरां च किरिया पियासीं ओधर ते।
साहब जेतिरो बि जल्दी थी सघई पहुच। हा न त शिकार हथनि मां हलियो वेंदी। ठीकु आहे। खाना खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर खाना। खाना ये मुर्गो किथां जो आहे? पुलिस जो चमचो चमचो वधी हिनखे खणी अॾे ते हलो। बाबा बाबा मूं तोबा कई बाबा, अॻिते अहिड़ा कम न कंदुसि बाबा। मां तोबा कई, सफ़ा तोबा कई। तोखे ते न लाइक़ छॾींदासीं बि कोन। तूं अलाए केतिरा नाहक मुफ़्त माराया आहिनि। ओ खाना खुदा जे वास्ते। बस जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि कढियो थी न त सीने वारो बरस ठोकींदोसांइ। उबेदा वठी हलो न कुत्ते खे। वठी हलोसि, वठी हलोसि। ॾियोसि लठ। ढोलू ओ ढोलू, मां त बाबा वॾी कोशिशि कई पर माई मञे ई कोन थी। ॻाल्हि ॿुध मोर, माई मञे थी बि कान्ही पई, या भले धोखा बि ॾींदी पई आहे। हुन ॾस ॾे त मैं करां त करां क्या? ढोलू राजकू रोलू पर इहा निभागी मेकू रोल गई। अबा मन फकीर का तावीज़ कराया चो, असल हिक टिक थी। वाड़े वाजवान वाह जो अकुल दी दौड़ की थी आई व्या। या गाल पहलू न प्या करी में ना। अरे ने भागा अग में मुखा किथे सलावती हुई तो अथा ब फकीर वई। अज दुआ कर पे छोड़े दो वई। अल्लाह कर दी दू जाड़े जाड़े पुत्र जम थनी। जेसी ताईं ॿिन्ही खे विराए ढांगो न कंदुसि मूंखे ही सुख जो टुकड़ो कोन ॾींदियूं। छा है मुआ? हाँ तू तो पत्थर लोहणी न अदा अच्छो मथो अटो खराब छो खराब थियो आ? हाँ असा के वेढ़ाई तो ना ना मां त मां छा मां मुझो मकसद है जको तुने मकसद है न वो साफ साफ जाहिर लगो पियो है, सब समझा थी। हाँ पेर ड्राह चिबड़ो, पेर ड्राह अज बिन ही अख खराब आ। पेर ड्राह चिबड़ो खैरा जे सिर दे खैर हुजे ओता उठंदो वञ। खैरा जे सिर दे खैर हुजे वरी हेडे पेर न पाए जाए त ये बई टंगू न भनी छजाए। ॾिठई न पंहिंजी अखियुनि सां ये सॼा कम तोरे लाडले भाउ जा हुआ। मोचो त लाडलो भाउ आहे सो आहे पर तू भी त उन सां लाव ने लहण जे चक्कर में हुई। छा मां आई इने सां लाऊं लंदस बुढ़ी नथी मरा। केड़ी खराबी थसे तुंहिंजे जोड़ जे सजो त आहे। माई तो सां ॻाल्हायां थी न करी थी उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं वञी धूड़ पाए तू मां ॼण तोखे सम्झाई नथी पई। अतो ॻाल्हा वई तो त अंदरो त हीअं गुल टड़ी था पवनी पिया ताकि ॿाहिरों मोह जी मुशाबत रखियूं बीठियां। ॼण मां तोखे सम्झाई कोन थी पई। अरे शिकिल ॾिठी अथई पंहिंजे भाउ जी जंहिंजे लाइ मुंहिंजा गुल था टिड़नि ऐं ॿाहिरि ॾियांसि मोह खे।
हाँ ज़बान ते हिकड़ी दिल में बी हाँ 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 ॾिसे थी त हीअं खुली थी पई ॿटी हई ॿाहिरि थी कढे अरे पान जहिड़ो सभिनीनि खे न सम्झंदी कर दे ये तो ॿुधाए कमु कहिड़ा कंदो आहीं? बाबा न साईं सूबेदार वाहिद जे लाइ सूबेदार वाहिद अॼु ॾींहुं घणनि खे मारा चुको आहे? बाबा न साईं मूं हिकु बि कोन आहे बसि इंफॉर्मेशन ॾिनी अथनि को पकड़ियो ई कोन रहंदो कंदो मां ई पकड़िजी पियो आहियां बाबा अॻिते मूं तौबा कई बसि मां कॾहिं बि अहिड़ो कमु कोन कंदुसि बसि मुंहिंजी तौबा ज़ारी मुंहिंजा बाबा तौबा ज़ारी हे चकर माफ़ कयां जॾहिं न वरी मूंखे ख़बर पई त ज़िंदा कोन छॾींदुसि लो लो पोते लोणो थी त पूरो करे छॾींदुसि छा सलाह अथई खान? वाहिद खे सबक सेखारणो पवंदो खान ॾाढो ॾुखियो थींदो हथ त सूबेदार वाहिद जो वॾो बि थो बचल हुकुम कयो खान बचल मूंखे इहा जांच करे ॾे त शहर में कहिड़ी कॉलोनी में रहे थो ऐं हा ड्यूटी तां लहण वक़्तु कहिड़े रस्ते सां घर ॾांहुं वञे थो ईअं समय त जांच थी वई खान बचल मूंखे ॾींहं ॿिनि में जांच करे ॾे ॿुधायो सूबेदार वाहिद खे त मुख़बर कीअं छॾियो आहे जीअं मूं ॾस ॾिनो आहे अगरि ईअं अमल न थियो त कमु कॾहिं बि न थींदो बाबा साईं ईअं अमल थीसी ईअं जीअं तव्हां ॾस ॾितई जेकर इहो कमु थी गया त माला माल थी वेसीं अॼु बाबा साईं इहो कमु न थिया त पिछे मई वांगुरु ओधर ते सफ़ा ईअं कंगाल थी वेसी कंगाल मौलूद शाहपुरा दा ख़ैर होए बाबा साईं बेशक 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 हक बोदला बार कर हिन जा बेड़ा पार हैदर हाँ मेरा दुश्मन गद बि केर कोन्हे अॼु ढोलू वारई पहाड़ी हण से कंध वाली ख़बर पवस ढोलू राज कुरोलू ए कहिड़ी ॻाल्हि अक मकड़ा न वठी जोन दा पुट कलमा पर्द करे हिलाल हराम गद अरे ढोलू मौलूद शाहपुरा दा ख़ैर होवे मैं तेरा वॾा भिरा इज्जत करो धरते इदे तू मेरा वॾा भिराई तू न न न न मैं कोन बा मनेदा तू तो मेरा वॾे जो वॾा दुश्मन है वॾे जो वॾा दुश्मन है बस कलमा पर उफट मेरे था आज तक मैं कत्ल करे था बस हर कलमा अरे गाल बुध जे में को धक्क मारी न तू केडे वसी मेहदा खुर अरे मैं तो वही कोन सदरे से मेरी तो असली कहानी बैठा थी तो तेरी किवें ठाण देता भर कलमा अजा जो हिला अजा गाज तू कम करे गई पट गई ए भर कलमा तो दे वही कुहारी कंठ वाली यार किस काम था चरिया मारे न कुहाड़ियो धरती भाग भले हनी जो ढोलू दा पैर थड़ गए तो कुहारी ना गभे गभे करैया गभे मेरी तो असली कहानी थाती पर तेदी किवें ठाण देता मैं मोलड़ू ते खबर कानी ढोलू राज कुरोलू तू केड़े बाग दा छा हई